कोट डीजी नून काफ बिजली लोड शेडिंग ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जी कयल वाइदे ते अमल कंदे फ़क़ीराबाद 1000 बेपहुंच माण्हुनि में सोलर प्लेटूं तक़सीम कयूं आहिनि। कोट डीजी टाउन कमेटी फ़क़ीराबाद खे पेरिस बणायो वेंदो, अहिड़े ख़्यालनि जो इज़हार टाउन कमेटी फ़क़ीराबाद जे चेयरमैन सिराई निसार हुसैन ख़ासकेली पारां टाउन जे मुख़्तलिफ़ वार्डनि में बेपहुंच माण्हुनि में सोलर प्लेटूं तक़सीम करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयूं। हिन वधीक चयो त मुल्क में बिजलीअ जी लोड शेडिंग ऐं कहर जी गर्मी खे मद्देनज़र रखंदे टाउन फ़क़ीराबाद जी बजट मां टाउन जे सभिनी वार्डनि में 1000 खां वधीक सोलर प्लेटूं बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे बेपहुंच माण्हुनि में विरहायूं वयूं आहिनि। कोट डीजी जीअं हू कहर जी गर्मी खां पंहिंजी फैमिली खे बचाए सघनि, उन खां अलावा 100 जे लॻभॻि सोलर प्लेटूं मुक़दस जॻहनि ते ॾिनियूं आहिनि, जंहिंमें मस्जिद, इमाम बारगाह ऐं मदरसा शामिल आहिनि। कोट डीजी न वधीक चवण हो त टाउन जी बजट मां जेतिरो थी सघंदो असां पंहिंजी क़यादत जे हुकमनि ते पंहिंजी पार्टीअ जे अवाम जी ख़िदमत कंदासीं। जेको पार्टी जो मंशूर आहे, इलेक्शन मुहिम दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अवाम सां जेको वाइदो कयो हो, उन ते पूरो लहंदे बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम खे बुनियादी हक़ ॾेई रहिया आहियूं। उन वधीक चयो त टाउन कमेटी फ़क़ीराबाद जे बजट में 1000 प्लेट खां मथे था ॾियूं, 1000 सोलर प्लेट। इहो मां क्लेम वरी बि इहो कयां त इहो त सॼी सिंध में तव्हां ॾिठो हूंदो या सॼे पाकिस्तान में तव्हां ॾिठो, कंहिं बि टाउन कमेटी पंहिंजे बजट में असांजी हिकिड़ो नंढड़ी टाउन कमेटी आहे, उनजे बजट में असां 1000 हाउस होल्ड 1000 घर खे असां सोलर प्लेट था ॾियूं, 1000 खां मथे। इहो असांजो ख़्वाबु हुयो मुंहिंजो एज़ अ चेयरमैन टाउन कमेटी फ़क़ीराबाद, मुंहिंजो ख़्वाबु हुयो जेको अॼु मां ग़रीबनि में ॾेई ऐं पंहिंजो ख़्वाब खे